प्यारियो पुलिस जी मुबैना ॾाढाइनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे बिना जवाज़ गिरफ़्तार करे लखें रुपया रिश्वत वठण बाद आज़ाद करण ख़िलाफ़ समें दुकानदारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। रैली, शटरबंद हड़ताल, थाणे अॻियां धरणो, SHO हटायो, शहर बचाए जो नारा। पुलिस जी मुबैना ॾाढाइनि ख़िलाफ़ अल मखदूम अंजुमन ताजरान तंज़ीम जे सॾ ते शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी रैली कढी। प्रेस क्लब पहुची वापारियुनि अॻवाननि रहमतुल्ला शेख, मुखी मुकेश कुमार, अब्दुल समी लाखो, अब्दुल रहमान मेमण ॿियनि सहाफ़ी सां ॻाल्हाईंदे चयो त ताजिर बिरादरी खे प्रियालो पुलिस एहलकार मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे परेशान करे रहिया आहिनि। घी, अटो, खंड ऐं ॿियो सामान खणी ईंदड़ गाॾियुनि खे बिहारे ॻरी रिश्वत वठी छॾणु मामूल बनाए छॾियो आहे, जंहिं सबबि वापारी कारोबार बंदि करण जो सोचणु लॻा आहियूं। हुननि जो वधीक चवणु हो त जॾहिं वापारी अॻवान SHO सां शिकायत करण लाइ थाणे ते पहुता त कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾियणु लॻो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।